अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DRD अलर्ट जे इंटरव्यू सीरीज़ में शतार सर अवां जी ख़िदमत में हाज़िर आहे। अॼु बि असां ग्रामर जे कुझु कॉन्सेप्ट्स खे ॾिसंदासीं ऐं कुझु बेसिक्स जेको कॉन्सेप्ट आहे ग्रामर जो ॿोलीअ जे हवाले सां, इस्तेमाल जे हवाले सां, उनखे थोरो ॻाल्हि ॿोल कंदासीं, ॾिसण जी कोशिशि कंदासीं त असां ग्रामर जे हवाले सां केतिरो कॉन्सेप्चुअल अंडरस्टैंडिंग रखूं था पिया। इंटरव्यू कमेटी जे रूम में अवां आहियो ऐं तव्हां खां इहा ॻाल्हि पुछी वञे थी त बाबा फ़इल लाज़मी ऐं फ़इल मुतअदी में असांखे थोरो फ़र्क़ु त सम्झायो। इहो हिकिड़ो सवाल, इम्पॉर्टेंट सवाल आहे, इहो पुछियो वेंदो आहे त फ़इल लाज़मी ऐं फ़इल मुतअदी में फ़र्क़ु सम्झायो। तव्हां चवंदो साईं फ़इल लाज़मी बुनियादी तौर ते हिकु अहिड़े फ़इल खे चवंदा आहियूं जेको फ़इल पंहिंजे फ़ाइल सां ॻंढियल हुजे, यानी लाज़िम लुज़ूम मां निकितल आहे। लुज़ूम माना ॻंढियल, चिंबड़ियल, ऐं अहिड़े फ़इल खे जेको सिर्फ़ु पंहिंजे फ़ाइल सां ॻंढियल हुजे उनखे असां फ़इल लाज़मी चवंदा आहियूं। मिसाल जे तौर ते सिजु उभरियो, सिजु उभरियो, चंड खिड़ियो, उस्ताद आयो, ॿार रुनो। हाणे हीअ जेके असांजा मिसाल आहिनि उहे असांखे ख़बर पवे थी त इन में सिर्फ़ु हिकिड़ो फ़ाइल आहे ऐं ॿियो फ़इल आहे, विच में का बि गड़बड़ कोन्हे, यानी फ़ाइल ऐं फ़इल खां सवाइ ॿिए कंहिं बि शइ जो गुमान ई कोन्हे। ठीकु आहे, त इनखे असां चवंदासीं हीअ फ़इल लाज़मीअ जो जुमिलो आहे। हिन में ही तमामु मुख़्तसिर जुमिला हूंदा आहिनि ऐं हिननि में सिर्फ़ु फ़इल सिर्फ़ु पंहिंजे फ़ाइल सां ॻंढियल हूंदो आहे, त इनखे असां फ़इल लाज़मी चवंदा आहियूं। जॾहिं त साईं फ़इल मुतअदीअ खे जॾहिं असां ॾिसंदासीं त मुतअदी माना ॿिए ताईं लंघे वेंदड़, ऐं हिन में अहिड़ो फ़इल जेको पंहिंजे फ़ाइल ऐं मफ़ऊल सां गॾु हुजे, यानी अहिड़ो फ़इल जेको जंहिंजे कम जो असरु हिकु मफ़ऊल ते पवे ऐं उन सां गॾु फ़ाइल बि हुजे। यानी हिन जुमिलनि में असां चवंदासीं साईं हिन में फ़इल बि हूंदो आहे, फ़ाइल बि हूंदो आहे ऐं मफ़ऊल बि हूंदो आहे। मिसाल जे तौर ते अकबर ख़त लिखियो, अनवर मानी खाधी, छोकिरीअ पाणी पीतो। हाणे इन में तव्हां ॾिसंदव त जेके बि जुमिला मूं ॻाल्हाया आहिनि इन्हनि में फ़ाइल बि आहे, मफ़ऊल बि आहे ऐं इन में फ़इल बि आहे। यानी असां चवंदासीं उहो फ़इल जेको पंहिंजे मफ़ऊल ते असरअंदाज़ थिए ऐं फ़ाइल सां गॾु हुजे उनखे असां फ़इल मुतअदी चवंदा आहियूं। हाणे फ़इल लाज़मी ऐं फ़इल मुतअदीअ जो बुनियादी फ़र्क़ु आहे इहो, इनखे तव्हां मुंहिंजो ख़्याल त तव्हां सम्झी विया हूंदव। यकीनन तव्हांजो मुतालियो हूंदो, इलाही दोस्तनि जी ॻाल्हि इहा सम्झियल हूंदी, पर हिकु दफ़ो वरी रिपीट कयूं था त जीअं असांजा कॉन्सेप्चुअल जेके कॉन्सेप्ट्स आहिनि, अंडरस्टैंडिंग आहे, उहा क्लियर थिए। वरी अॻिते हलूं था, तव्हांखे पुछनि था पिया त बाबा फ़इल लाज़मी मारूफ़ ऐं मजहूल में भला कहिड़ो फ़र्क़ु आहे। माना इहे क़िस्म आहिनि फ़इल लाज़मीअ जा, ॿ क़िस्म आहिनि, फ़इल लाज़मी, मारूफ़ ऐं मजहूल। मारूफ़ में छा हूंदो आहे, जो असांजो फ़ाइल चिटो हूंदो आहे, जीअं पाण सवेर मिसाल ॾेई सम्झायोसीं, ॿार रुनो, उस्ताद आयो, हाणे पखी उॾामियो, सिजु उभरियो। हाणे इन में असां ॾिसूं था पिया त इहो फ़ाइल बि पधिरो आहे ऐं फ़इल बि ठीकु आहे। त अहिड़े क़िस्म जा जेके बि जुमिला हूंदा असां चवंदासीं मारूफ़ आहिनि। ऐं वरी अहिड़ा जुमिला आहिनि जंहिंमें फ़ाइल हूंदो ई न आहे, गुम हूंदो आहे, उनखे असां चवंदा आहियूं फ़इल मजहूल। यानी मिसाल सुभाणे हलिबो, सुभाणे हलिबो ऐं अचिबो, मिलिबो, ॻाल्हाइबो। ठीकु आहे, त हाणे तव्हां ॾिसंदव त इन क़िस्म जा जेके बि लफ़्ज़ आहिनि या मिसाल आहिनि उहे मिसाल ॿुधाइनि पिया असांखे त हिन जो फ़ाइल गुम आहे, हीउ जेको आहे इन जे करे हीउ जेको आहे असांजो मजहूल आहे। फ़इल लाज़मी मजहूल आहे, फ़ाइल गुम, अचिबो, ॻाल्हाइबो, इन सीगे में, इन मोड ऑफ एक्सप्रेशन में इहा ॻाल्हि थींदी आहे। सुभाणे मिलिबो, सुभाणे हलिबो। ठीकु आहे, अहिड़े तरीक़े सां असां इन्हनि ॿिन्ही खे एक्सप्लेन कंदासीं। वरी तव्हांखे चवंदा बाबा फ़इल मुतअदी जा बि त क़िस्म आहिनि, घणा आहिनि? तव्हां चवंदो साईं फ़इल मुतअदी जा 3 क़िस्म आहिनि। कहिड़ा कहिड़ा बाबा? तव्हां चवंदो साईं फ़इल मुतअदी मारूफ़, फ़इल मुतअदी मजहूल ऐं फ़इल मुतअदी बिलवास्ता। हाणे 3 क़िस्म तव्हां खां वरी तव्हांखे चवंदा बाबा हाणे थोरो कॉन्सेप्चुअल अंडरस्टैंड ॿुधायो त टिनी में फ़र्क़ु कहिड़ो आहे, ॿुधायो त। तव्हां चवंदो साईं फ़इल मुतअदी मारूफ़ जेको आहे उन में जीअं असां अॻु में ॻाल्हायोसीं त इन में फ़ाइल बि हूंदो आहे, मफ़ऊल बि हूंदो आहे ऐं फ़इल बि हूंदो आहे। अहिड़ो फ़इल जंहिंजो फ़ाइल ऐं मफ़ऊल ॿई मारूफ़ हुजनि, ॼातल सुञातल हुजनि, पधिरा हुजनि, उनखे असां फ़इल मुतअदी मारूफ़ चवंदा आहियूं। तव्हांखे चवंदा बाबा मिसाल ॾेई सम्झायो। तव्हां चवंदो साईं छोकिरीअ ख़त लिखियो,
उस्ताद सबक़ु पढ़ायो। हाणे इन में छोकिरी फ़ाइल आहे, पधरी बीठी आहे, उस्ताद फ़ाइल आहे, पधरो बीठो आहे। ख़त लिखियो, ख़त मफ़ऊल आहे, पधरो आहे। उस्ताद सबक़ु पढ़ायो, सबक़ु मफ़ऊल आहे, पधरो आहे। अहिड़नि जुमलनि में अहिड़नि खे असां चवंदा आहियूं फ़इल मुतअदी मारूफ़। वरी तव्हांखे चवंदा भला पोइ मजहूल वरी छा आहे? तव्हां चवंदो साईं फ़इल मुतअदी मजहूल जेको आहे बुनियादी तौर ते हिकु अहिड़ो फ़इल आहे जेको जंहिंजो फ़ाइल असलो को गुम हूंदो आहे ऐं उन जो जेको मफ़ऊल आहे उहो वञी फ़ाइल जी जाइ वलारींदो आहे। ऐं अहिड़े क़िस्म जो जुमिलो, अहिड़े क़िस्म जे फ़इल खे असां चवंदा आहियूं फ़इल मुतअदी मजहूल। मिसाल जे तौर ते मिसाल जे तौर ते अंब पटियो वियो, मानी खाधी वई, पाणी पीतो वियो, ठीकु आहे, गाॾी हलाई वई। हाणे तव्हां ॾिसंदो इन्हनि में जेके गाॾी आहे, अंब आहे, मानी आहे, हाणे इहे तव्हां ॾिसंदो त बुनियादी तौर ते मफ़ऊल आहिनि जेके जिन वञी जाइ वरिती आहे फ़ाइल जी, ऐं पटियो वियो, खाधो वियो, इहो ॿुधाए थो पियो त हिन जो फ़ाइल गुम आहे। ठीकु आहे, त हाणे अहिड़े क़िस्म जा जुमिला असां चवंदासीं इहे फ़इल मुतअदी मजहूल आहिनि। हीअ इंतिहाई अहम ॻाल्हियूं आहिनि जेके बज़ाहिर तव्हांखे मथां नंढियूं लॻनि पर हीअ इंपॉर्टेंट आहिनि। इन्हनि कॉन्सेप्ट्स में कॾहिं कॾहिं को ग्रामर जो माहिर अची वेहंदो आहे, ॿोलीअ जो माहिर अची वेहंदो आहे त ॿारनि खे एक्सप्लेन कराइण जी कोशिशि कंदो आहे, सम्झण जी कोशिशि कंदो आहे त हिन जा कॉन्सेप्चुअल जेके अंडरस्टैंडिंग आहे कंहिं ग्रामर जे हवाले सां केतिरी आहे। अहिड़े तरीक़े सां तव्हांखे चवंदा पोइ फ़इल मुतअदी बिलवास्ता छा आहे? तव्हां चवंदो साईं अहिड़ो फ़इल जेको हिकु अहिड़े फ़ाइल सां गंढियल हुजे जेको फ़ाइल पाण कमु न करे पर ॿिए खां कमु कराए, उनखे असां फ़इल मुतअदी बिलवास्ता चवंदा आहियूं। मिसाल जे तौर ते तव्हां चवंदो मिसाल ॾेई सम्झायो, तव्हांखे चवंदा, तव्हां चवो साईं मिसाल जे तौर ते अनवर अकबर खे मारायो, अम्मा नौकरियाणीअ खां मानी पचराई। हाणे अकबर माराइण वारो कमु पाण न कयो, मारण वारो, पर हुन मारायो अकबर कंहिंखे, अनवर खे, ऐं अनवर खे मारण वारो कमु ॿिए कयो। ठीकु आहे न। अहिड़े तरीक़े सां जॾहिं बि फ़ाइल पाण कमु न करे कंहिं ॿिए खां कराए त असां चवंदासीं ही फ़इल मुतअदी बिलवास्ता आहे। इन में फ़ाइल बि हूंदो, मफ़ऊल बि हूंदो ऐं फ़इल बि हूंदो, पर फ़ाइल सिधीअ रीति कमु न कंदो, अण सिधीअ रीति कमु कराईंदो, कंहिं ॿिए खां कराईंदो। अम्मा मानी पचराई, हाणे अम्मा मानी पाण न पचाई पर कंहिं ॿिए खां पचराई। ठीकु आहे। ऐं अहिड़े क़िस्म जा जेके बि जुमिला हूंदा उहे असांजा फ़इल मुतअदी बिलवास्ता हूंदा। उमेदु आहे त असांजी हीअ कॉन्सेप्चुअल अंडरस्टैंडिंग तव्हांखे आसान लॻंदी हूंदी। इन खां सवाइ फ़र्ज़ु कयो तव्हां खां पुछनि था कॾहिं कॾहिं नंढा कॉन्सेप्ट आहिनि, इस्म ज़ात ऐं इस्म सिफ़ात जो कॉन्सेप्ट बि असांजे इलाही दोस्तनि खे न ईंदो आहे, उनजी कॉन्सेप्चुअल अंडरस्टैंडिंग हुजणु खपे। मिसाल तव्हांखे चवंदा बाबा इस्म ज़ात ऐं इस्म सिफ़ात में थोरो बुनियादी फ़र्क़ु त सम्झायो असांखे, छा तव्हां ॿुधाए वेंदो? छा तव्हां सम्झी विया हो इन जे कॉन्सेप्ट्स खे? अचो त इनखे हिकु भेरो वरी वरिजायूं। इस्म ज़ात जो जेको कॉन्सेप्ट आहे उहो आहे अहिड़ा इस्म जिन खे को वजूद न हुजे, जिन खे असां पंहिंजनि हवासनि सां मालूम करे न सघूं पर उनखे फील करे सघूं, महसूसु करे सघूं, यानी उन्हनि जी का बि कॉन्क्रीट शकिल न हूंदी आहे। जीअं मिसाल जे तौर ते अलाह साईं जा नाला असां बयानु कंदा आहियूं, इहो इस्म ज़ात आहे। मिसाल जे तौर ते कमनि, ख़ासियतुनि ऐं ख़ूबियुनि जा नाला आहिनि, इहे इस्म ज़ात में अचनि था। इहे तव्हां ॾिसंदो इहे सभु इस्म ज़ात में, इन्हनि खे का बॉडी कोन्हे, ख़ूबसूरतीअ खे का बॉडी कोन्हे, असां फील करे सघूं था। थधाण, इनखे का बि बॉडी कोन्हे, असां फील करे सघूं था। बर्फ़ आहे न, बर्फ़ खे जिस्म आहे, इहो इस्म सिफ़ात आहे, पर उनजी जेका थधाण आहे उनखे असां फील करे सघूं था पर ॾिसी बि नथा सघूं, हथ में खणी बि नथा सघूं, उनखे बॉडी बि कोन्हे। ख़ुशी, असां उनखे हथ में खणी नथा सघूं, टच नथा करे सघूं, महसूसु करे सघूं था। गमी, असां उनखे महसूसु करे सघूं था। अहिड़े तरीक़े सां लिखणु, पढ़णु, ॻाल्हाइण जेके कम आहिनि, कमनि जा नाला इहे बि असांजा इन में अची था वञनि। हालतुनि जा नाला, पीरी, फ़क़ीरी, मुरीदी, अकेलाई, नंढपिणु, बालकपणु, तव्हां ॾिसंदो त इहे सभु जेके नाला आहिनि इहे इस्म ज़ात जे ज़मरे में अचनि था। बिल्कुलु तव्हां क्लियर सम्झी वञो त इस्म ज़ात माना उहे इस्म, उन्हनि जा उहे शयूं जिन खे को जिस्म न हुजे, जिन खे सिर्फ़ु फील करे सघे। ख़ुशबू, उनखे फील करे सघूं था। धप, मायूसी, वेगाणप, उदासी, हाणे इहे जेके नाला आहिनि इहे बेसिकली इस्म ज़ात जे ज़मरे में अचनि था। ऐं सिफ़ात बिल्कुलु उनजो उबतड़ आहे, उनखे कॉन्क्रीट शकिल हूंदी आहे, उनखे जिस्म हूंदो आहे। ऐं सिर्फ़ु इस्म सिफ़ात में जेके बि शयूं असां ॾिसी सघूं था, टच करे सघूं था, नाला खणी सघूं था। अंब खे असां खाई सघूं था, टच करे सघूं था, चखे सघूं था।
मेज़, कुर्सी, भित, हाणे इहे सभु इस्म सिफ़ात में अचनि था। पोइ इस्म ज़ात, इस्म ख़ासि ऐं इस्म आम जो तसवुरु बिल्कुलु आसान आहे, उहो तव्हांखे सॼी ख़बर आहे, उनखे रिपीट करण जी ज़रूरत न आहे। उमेद आहे त असांजो हीउ जेको कॉन्सेप्ट आहे इहो अव्हां जे ग्रामर जे हवाले सां तव्हांजे कमु ईंदो, ऐं यकीनन हीअ तव्हांजे कमु ईंदो, ऐं हिन खे अॻिते वधाइण जे सिलसिले में मां ग्रामर जा ॿिया कॉन्सेप्ट खणी ईंदुमि। ईंदड़ वीडियो में मां तव्हांखे ज़मीर ऐं हुनजो इस्तेमालु सम्झाईंदुसि, ऐं हिन सां गॾोगॾु ॿिया कॉन्सेप्ट असां ईंदड़ वीडियो में शामिलु कंदासीं। सो मोकिलाणी न आहे, जेॾां पेर तेॾां ख़ैरु।